DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार चयो आहे त असां ग़लतियूं करे सघूं था पर गद्दार ऐं साज़िशी नथा थी सघूं। DGISPR लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार DGISI लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम सां गॾु सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ जे लाॾाणे ते अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई। पाक फ़ौज जे तर्जुमान लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार चयो त अरशद शरीफ जी मौत सां लाॻापियल हक़ीक़तुनि ताईं पहुचणु ज़रूरी आहे, छो त उन हवाले सां इदारनि क़यादत ऐं आर्मी चीफ ते बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया विया। हुन चयो त अरशद शरीफ हिकु बेखौफ़ सहाफ़ी हो ऐं हिकु शहीद सिपाही जो भाउ हो। अरशद शरीफ जो मौत इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे। असांखे ॾिसणो आहे त मरहूम अरशद शरीफ जे लाॾाणे बाबति हिन वक़्त ताईं कहिड़ियूं हक़ीक़तूं साम्हूं आयूं आहिनि। लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार चयो त ॾिठो वेंदो त अरशद शरीफ खे मुल्क खां ॿाहिरि वञण ते कंहिं मजबूर कयो। असांजी ॼाण मूजिबि ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर जी ख़ासि हिदायतुनि ते 5 अगस्त ते ख़तरे जो अलर्ट जारी कयो वियो हो। हुन चयो त सिक्योरिटी इदारनि तरफ़ां का बि ॼाण न ॾिनी वई। लॻे थो त थ्रेट अलर्ट मख़सूस सोच तहत जारी कयो वियो। KP हुकूमत अरशद शरीफ खे बाचा खान एयरपोर्ट ताईं मुकमल प्रोटोकॉल ॾिनो। हुन चयो त ख़तरे जे अलर्ट सबबि अरशद शरीफ खे मुल्क छॾण ते मजबूर कयो वियो। शहबाज़ गिल जी गिरफ़्तारी खां पोइ सलमान इक़बाल अमाद यूसुफ खे चयो त अरशद शरीफ खे ॿाहिरि मोकिलियो वञे। अरशद शरीफ जी मौत जी आला सतह ते जांच कई वञे। DGISPR चयो त ख़ांगी TV चैनल जे चीफ एग्ज़ीक्यूटिव सलमान इक़बाल जो बार बार ज़िक्र थींदो रहियो आहे। खेसि पाकिस्तान वापसि आंदो वञे ऐं वाक़िए जी जांच में शामिल कयो वञे। असां सभिनी खे इंक्वायरी कमीशन जो इंतज़ारु करणु घुरिजे।